नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जियां घोटकी में भी 8 मुहर्रमुल हराम जा जुलूस बरामद करे करबला के शहीदन के भेटा पेश कई पई वञे। उन हवाले से पेश है अब्दुल जब्बार महर जी रिपोर्ट। करबला के शहीदन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि के भेटा पेश करण लाइ घोटकी में 8 मुहर्रमुल हराम ते गाज़ी अलम बरदार इमाम बारगाह खां एक मातमी जुलूस निकितो जेको हुसैन बेली चौक ते पहुतो। इहो असांजो जुलूस जेको आहे सो काफ़ी पुराणे अरसे खां इमाम बारगाह गाज़ी अब्बास खां जेको आहे बर्पा थींदो आहे ऐं दरगाह हुसैन शाह बुखारी ते पहुची करे उतां खां पोइ मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल महदी ते जेको आहे इख़्तिताम पज़ीर थींदो आहे। ऐं माना असां जेको आहे इहो जुलूस जो कढण जो मक़सदु इहो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि ताज़ा कराईंदा आहियूं। अॼु हिकु ॾींहुं मुहर्रम असांखे जेको आहे इहो दर्स ॾिए थो त हुसैनियत ज़िंदाबाद आहे, यज़ीद मुर्दाबाद आहे। यज़ीद जेको आहे चाहियो पए उहो इंसान जी ज़ात जे ख़िलाफ़ु जेको आहे हुन कयो, मौला हुसैन सां पंहिंजो सर ॾेई इस्लाम खे बाक़ी रखियो। असां इन खे यादि करण जे लाइ अॼु रोडनि ते आहियूं। इन जो असां इहो पैगाम ॾियूं था त हे हिकु जंग हुई, यज़ीद जंग हुसैन पंहिंजे हक़ सां हुयो ऐं यज़ीद पंहिंजे यज़ीद जी पैरोकार बि अॼु ताईं आहिनि। पुराणो जुलूस आहे मातमी जुलूस जेको इमाम बारगाह गाज़ी अब्बास अलमदार खां निकिरंदो आहे। हर साल वांगुरु सालाना जुलूस आहे जेको पीपल चौक ते मजलिस थींदी आहे चौक ते। उन खां बाद हुसैन शाह दरगाह ते वेंदो आहे। उन खां बाद मरकज़ी इमाम बारगाह वेंदी आहे जिते हे करबला जे शहीदनि जो जुलूस हर साल वांगुरु हिन साल भी माशाल्लाह बड़ी तादाद सां निकितो आहे, जंहिंमें सिक्योरिटी जो भी फुल तावन आहे। अल्हम्दुलिल्लाह रेंजर्स हुजे, पुलिस हुजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि जी यादि खे भेटा पेश करण लाइ हीउ ॾियारो मल्हाईंदा आहियूं, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया। कैमरामैन यूनुस भुट्टो सां गॾु जब्बार महर, धरती न्यूज़ घोटकी।